नाज़रान के अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सांगड़ जे गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब सांगड़ PS 40 सांगड़ 1 ते GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ 56,345 वोट खणी कामयाब, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार नवीद डेरो 52,923 वोट खणी सघियो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त सांगड़ जे गैर हतमी गैर सरकारी नतीजन मूजिब सांगड़ PS 40 सांगड़ 1 ते GDA उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ 56,345 वोट खणी कामयाब, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार नवीद डेरो 52,923 वोट खणी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।